हाँ माना सालगिरह आहे तव्हांजी वॾी ख़ुशी थी वॾी ख़ुशी थी भाऊ तव्हांजो कमु आहे हिकिड़ो मिंट इहो दीदार जो घर किथे आहे? दीदार जो घर अॻियां घिटी में अथव न तव्हांखे कोन आहियां हिकिड़ो हमरा आयो मूंखां फोन ते पुछण जी 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 ये तो खिल मज़ाक वारी ॻाल्हि कयां भाऊ दर कहिड़ो आहे? कारो आहे पीलो आहे? हिकिड़ो मिंट जानू ॿुधायो तव्हां ॿुधायो त सही। साईं दरवाज़ो कारो अथव कारो दरवाज़ो जी 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 तव्हां छा वठी ॾियां पियो मिठाई? अच्छा मानी खाईंदा निहारी या इहो कारो काठ जो आहे या लोह जो आहे? हिकिड़ो मिंट जानू लोह जो आहे? लोह जो दरवाज़ो अथव लोह जो कारे रंग जो हलिया वञो डिस्टर्ब न कयो न तव्हांखे कोन आहियां हीअ हमरा बार बार पियो अचे पुछण पियो अचे भाऊ वो घंटी वॼायां या दरवाज़ो खुड़कायां? हिकिड़ो मिंट जानू नओं आयो आहे जट जो पुटु मूंखे ई पियो अची एड्रेस ॿुधे हिकिड़ो मिंट पथर वञी हणो त पत्थर हणो त वॾो पथर खणी ठक ठक कयो पथर हणो त न तव्हांखे पथर जो न आहे चढ़ियो अची हिते बीठो आहे चए थो वञी पथर हणो तव्हांखे न साईं निकिरनि ई कोन था निकिरनि नथा त पोइ वञी कमु कहिड़ो आहे उन्हनि तव्हांखे कोन आहियां हिकिड़ो मिंट जानू हिकिड़ो मिंट तव्हांखे कोन आहियां कमु कहिड़ो आहे तव्हां? कमु थोरो इन्हनि जी अमानत हुई ॾियणी हुई। हिकिड़ो मिंट जानू हिन जी अमानत खणी आयो आहे पाणे वारनि जी पहिरीं हिन जी ॻाल्हि ॿुधी वठां हलो ठीकु आहे हिकिड़ो मिंट ख़ाली पहिरीं कहिड़ो कमु आहे? अमानत हुई उन्हनि जी ॾियणी। अमानत वञी उन्हनि जे घर वारनि खे ॾियो न वञी घर वारनि खे ॾियो मूंखे अमानत वा ॾियो। हा जानू तव्हां पंहिंजी ॻाल्हि जारी रखो। अच्छा निहारी खाईंदा मिठे जी भले हू त निकिरनि ई कोन था अमानत हाणे कंहिंखे ॾियां? निकिरनि नथा त पोइ न तव्हांखे कोन आहियां तव्हांखे कोन अमानत कंहिंखे ॾियां साईं? अमानत केरु कोन थो निकिरे न हाणे मूंखे ई ॾियो छा ॾियणी आहे अमानत? गारियूं आहिनि 5-6 हू ॾियणियूं आहिनि तव्हांखे ॾेई छॾियां? मूंखे छो ॾींदा वञी हुननि खे गारियूं ॾियो बाबा गारियूं खणी आया आहियो मूं वटि वञी हुननि खे गारियूं ॾियो न गारियूं का अमानत हूंदियूं आहिनि या न उन्हनि खे ॾियणी हुई गारियूं ॾियणियूं हुयूं रहियल हुयूं उनजी गारियूं फज़ीलत वारियूं आहिनि या हू आहिनि गारियूं? न हलो जानू अच्छा हीअ हमरा आयो चए थो हमरा हुननि जी पाड़े वारनि खे गारियूं ॾियणियूं आहिनि अमानत खणी आयो न तव्हांजे नाले न साईं पोइ तव्हांखे ॾेई छॾियां? अर्ज़ु आहे हिकिड़ो ॾेई छॾियां त गारियूं आहिनि 8-10 गारियूं आहिनि। हिकिड़ो मिंट जानू गारियूं थो ॾे अमानत वॾियूं वॾियूं गारियूं आहिनि तव्हां ॿुधी वठंदव। ॾियो कहिड़ियूं था गारियूं ॾियो तव्हांखे शर्म कोन थो अचे? गारियूं अमानत तौरु मूंखे ॾियण आयो वञी हुननि खे ॾियो न जंहिंजा दरवाज़ा वॼायो वञी हुननि खे गारियूं ॾियो। कमाल हेॾा मोज़िज़ माण्हू तव्हां पुछो अमानत जो त मूं तव्हांखे ॿुधायो वञी हुननि खे गारियूं ॾियो न ॾियणी हुयूं त तव्हां चओ मूंखे अमानत ॾे अमानत आऊं तव्हांखे ॾियां थो तव्हां चओ त हुननि खे वञी गारियूं ॾियो मूंखे छो था ॾियो? आउं वरी हुननि खे चवंदो हू मुंहिंजे मथां लाहे जूता हणंदा हुननि खे वञी ॾियो जी जानू। अच्छा न्यारी जो प्रोग्राम कैंसिल पोइ इहो शादी खां दाल वठी ॾियां निकिरनि कोन था साईं सिर जो अधड़ किथां ॻोल्हे न तव्हांखे न सिर जो अधड़ तव्हांखे कोन हणिणो आहे हीउ भई बार बार पियो तंग करे को नओं आयो आहे जट जो पुटु न तव्हांखे न तव्हां सिर जो को अधड़ खणी कंहिंखे हणा दरवाज़े खे कारे रंग जो दरवाज़ो या हुनखे हुननि खे अच्छा जी 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 हा जानू दाल जो प्रोग्राम बि कैंसिल साईं हाणे निकिरनि कोन था तव्हांखे ॾेई छॾियां गारियूं? साईं हिकिड़ो मिंट वॾा तव्हां मोज़िज़ माण्हू आहियो पर लॻो त ईअं कोन था आहियो गारियूं ॾियण आया आहियो हेॾा मोज़िज़ माण्हू तव्हांखे न शर्म न हया शर्म हया जे बि दाइरे में रहंदा कयो
गारियूं अची मूंखे ॾियणियूं मूंखे हुयूं तव्हां ॾियो पिया छा पस अथव यार पोइ वञी हुननि खे ॾियो न मूंखे छो था ॾियो आ जानू दाल जो प्रोग्राम बि कैंसिल अच्छा कोरमो नान तव्हां कोरमो खणो नान पोइ भला आऊं वञा पियो पोइ हाणे वञा थो आख़िरी आहे हिकिड़ो मिंट हिकु अठ। जट जो पुटु आहे 8-10 गारियूं आहिनि बसि हाणे तव्हां ॿुधी वठंदव बाबा तव्हांखे शर्म आया कोन्हे जानू सां पोइ फ़ोन कयां शर्म आया कर हींअर मूंखे जानू सां फ़ोन कटाए वॾे ॾींहं वारा ताड़ हणंदो साईं ऐं केरु जटे आहे पुट जो हिते फिरियो सिरियो भॻो बीठो आई ॿिया माण्हू कोन्हनि जा वञी उन्हनि खां तूं एड्रेस पुछ अमानत अमानत मां अमानत में गारियूं ॾियणु आहे भई ऐं गारियूं तुंहिंजियूं खणी वञी हुननि खे ॾियां कमाल आहे कमाल आहे भेणा गॾे आहे पुट हले था